सब टहल कर माई सुलक्ष्मी पानी खणी साहिबनि जा चरण धोए ऐं कपिड़े सां सफ़ा करे खट ते विहारे रसोई पतीअ खे खाराए खाइण खां पोइ साहिब आराम कनि ऐं माई सुलक्ष्मी हथ में पको खणी हवा करे इन्हीअ रीति माई सुलक्ष्मी पति जी शेवा करणु लॻी। गुरुजन स्त्री जी शेवा ॾिसी घणो ख़ुशि थिया ऐं ॾींहं जो दुकान ते वञनि राति जो घर अचनि। ईअं घणा ॾींहं गुज़रिया। आख़िर माई सुलक्ष्मी गर्भवती थी ऐं घणी ख़ुशि थियमि। 10 महीने पुटु ॼाओ। माता नानकी खे ख़बर पई त घणे आनंद में भरिजी वई। साहेड़ियूं घुराए गीत ॻाइण लॻी। बोल गुरु नानक देव की। सॼे घर में आनंद थी विया। सभई सिंधु पुरुष अचो वाधायूं ॾियनि। आख़िर हिकु माण्हू नानकीअ भाई कालूअ जे घर ॾियारे मोकिलियो जंहिं वञी करे पुत्र जन्म जी ख़बर पाई। ख़बर भाई कालूअ खे ॿुधाई। जा ख़बर ॿुधी माता तृप्ता ऐं भाई कालू घणो ख़ुशि थिया। यकदमि तयारी करे सुल्तानपुर आया। घणियूं ख़ुशियूं ऐं आनंद थी विया। घणा दान पुण्य थियणु लॻा। केतिरा ॾींहं भाई कालू ऐं माता तृप्ता पोटे खे ॾिसी पए ख़ुशि थिया। आख़िर सभिनीनि खां मोकिलाए तलवंडीअ में आया। इन्हीअ रीति श्रीचंद जो जनमु थियो। बोल बाबा श्रीचंद महाराज की। इहा उदासी गादी हितां खां स्टार्ट थियो। इन्हनि वॾो पुटनि शादी न कई। हितां खां उदासी गादी जेके बि आहिनि संसार में, जेके बि ब्रह्मांड में सम्झो हाणे आहिनि, उहो सभु हितां खां चालू थियो। बाबा श्रीचंद साहिब। इन्हीअ रीति श्रीचंद जो जनमु थियो। जंहिं बाबे श्रीचंद पंथ जारी कयो। सुल्तानपुर जे वेझो हिकु मेलशिया ॻोठु हो। सुल्तानपुर जे वेझो हिकु मेलशिया ॻोठु हो जंहिंमें भागीरथ नाले हिकु देवीअ जो उपासक रहंदो हो। राति ॾींहुं देवीअ जी पूॼा कंदो हो। जा देवी अष्टभुजाउनि वारी लाल नेत्र हर दर्श दैतनि खे नाश करण वारी पंहिंजनि भक्तनि जी मनसा पूरी कंदड़ हुई। बोल अम्बे माता की जय। हिकिड़े ॾींहुं भागीरथ देवीअ जे मंदर में वियो। वञी उस्तति कयाई। उस्तति कंदे सॼो ॾींहुं गुज़ारियो। मथां राति अची थी त बि भागीरथ मोटी घर कोन आयो। ज्ञान पाइण जी आशा रखी उते ई सुम्ही पियो। राति जो सुपिनो ॾिठाई जंहिंमें देवी अची चयसि त पुत्र जेकॾहिं आत्म ज्ञान पाइणु वठे त सुल्तानपुर वञी गुरु नानक साहिब जी शेवा करो। माता बि हुनखे किथे मोकिलियो अथई? गुरु नानक साहिब जे दर ते। गुरु नानक साहिब जो दर सभ खां मथे, सभ खां देवी देवताउनि खां सभिनी खां। बोल गुरु नानक देव की। पुत्र जेकॾहिं आत्म ज्ञान पाइणु वठे त सुल्तानपुर वञी गुरु नानक साहिब जी शेवा कर। जो करतार जो रूप धारे पृथ्वीअ ते आयो आहे सो तुंहिंजो अवश्य कल्याण कंदो। एतिरो चई देवी अलुप थी वई ऐं भागीरथ जी बि निंड फिटी। सोचींदो राति पूरी थी। सुबुह थियण सां घर ॿार छॾे माल मिल्कियत फिटी करे ऐं शहर जे चौधारी जो ऊंधो छॾे। चौधरीअ जो ऊंधो छॾे। औधो चवंदा आहिनि औधो। चौधरीअ जो औधो छॾे यकदमि शहर खां ॿाहिरि निकितो। मिटनि माइटनि घणेई रोकियसि पर कंहिंजी कान ॿुधाई। जल्दी अची सुल्तानपुर में पहुतो ऐं अची गुरुजन जे चरणनि ते किरी पियो। साहिबनि हिन जो मनोरथ पुरड़े मथे ते हथु घुमायो ऐं बाहि खां वठी उथारियसि। साहिबनि चयसि त भाई तुंहिंजो कहिड़ो कमु आहे? भागीरथ हथ जोड़े वेंती कई त स्वामी तव्हीं सभ जे अंतर ॼाणण वारा आहियो। तंहिं हूंदे बि मां तव्हांखे अर्ज़ु करियां थो। मां देवी जी पूॼा कंदो हुउसि पर मूं ते देवी प्रसन्न थी तव्हांजे चरणनि जी शेवा ॿुधाई आहे। सो हे स्वामी मां तव्हांजे चरणनि जी शेवा करण लाइ आयो आहियां। बोल अम्बे माता की। गुरुजन प्रसन्न थी भागीरथ खे ज्ञान जो उपदेश कयो जंहिं करे हुनजे मन जी अभिलाषा पूरी थी ऐं साहिबनि वटि रही संदसि सेवा करणु लॻो। उन्हीअ महिल भाई मर्दानो तलवंडी मां सुल्तानपुर आयो ऐं साहिबनि जे चरणनि ते मथो टेके चवणु लॻो त स्वामी तव्हां मूंखे चयो हो त जेकी घुरिजे सो असां खां वठिजांइ।
तो हे स्वामी हाणे मुंहिंजे कन्या जी शादी थियणी आहे ऐं मूं वटि त पाए बि कान्हे, सो कन्या जी शादी खणी करियां, कन्या जी शादी खणी करियां, तव्हीं महिरबानी करे मूंखे हिन वक़्तु मदद कयो। गुरुजन भाई मर्दाने जा वचन ॿुधी करे भागीरथ खे हुकुम कयो त मर्दाने खां सभु वस्तु लिखाए वठि ऐं लाहौर वञी हिकु राति उते रही सभु सामान जल्दी वठी अचु। साहिबनि जा वचन ॿुधी भागीरथ भाई मर्दाने खां सभु शयूं लिखायूं ऐं पोइ साहिबनि खां नाणो वठी लाहौर हलियो। लाहौर में हिकु वॾे सेठ मनसुख नाले, लाहौर में हिकु वॾो सेठ मनसुख नाले रहंदो हो। तंहिं वटि वञी भागीरथ सभु शयूं खेसि लिखायूं। विहांउ जी समूरी सामग्री सेठ वटि तयारु हुई, बाक़ी बाही तयारु कान हुई। बाक़ी तयारु कान हुई। सेठ चयो त भाई ॿियो सामान हाणे वठि, बाक़ी बाही ॿिए ॾींहुं चिरजी मिलंदी, ॿिए ॾींहुं चिरजी मिलंदी। तंहिं करे 2 रातियूं मां वटि रहो त सभु सामान पूरो करे ॾियां। भागीरथ चयो त मां हिकु राति खां वधीक रहंदुसि त शाह जे अॻियां पूरो थींदो। इन्हीअ लाइ मूंखे हिकु राति में सामान पूरो करे ॾियो। मनसुख चयो त कलयुग में अहिड़ो कहिड़ो सतगुरु आहे जंहिंजो चयो तूं मोटाए नथो सघे। भागीरथ चयो त सुल्तानपुर में अवतार धारे सतगुरु दुकान जो कमु लाइ विया आहिनि, जंहिंजे दर्शन करण सां 3 ताप नाश थो वञनि। धन गुरु नानक साहिब जी। एतिरो ॿुधी सेठ मनसुख चवणु लॻो त इहो संत जेकॾहिं मूंखे कला ॾेखारे त मां बि संदसि शिष्य थिया। छाकाणि त अॻे जेके बि संत मूंखे गजा आहिनि से सभु ठग ऐं चोर, तंहिं करे मूंखे कंहिं कला जे ॾिसण खां सवाइ एतबार कोन्हे। भागीरथ चवणु लॻो त तव्हांजो चवणु पूरो आहे, पर हिते प्रेम ऐं श्रद्धा जो कमु आहे। तव्हां सचो प्रेम रखी हलो त सतगुरु अंतर्यामी तव्हांजी आशा पूरी कंदा। बोल गुरु नानक देव की जय।